वफादार ऐं मोहबती माण्हू मोर। कराची दुबई सॼी सिंध में थड़ीरा माण्हू मशहूर। ऐं मेहनती माण्हू मज़ूर तॾहिं गीत लिखियो छछर आहे। ॻोठ मंगटूर खां अयाज़ अली छछर, एजाज़ अली छछर, नंढड़ो रियाज़ अली छछर। ॻोठ जेतराड़ खां अज़ीज़ुल्ला हाले पोटो। सिणोरो खां ख़ासि फरमाश मुबारक समय जो केबिन वारो। ॻोठ सिवो चारण खां सखी मल मेघवाड़, रूमाल चंद मेघवाड़। ॻोठ चारनोर लॻ अनवर जी ढाणी खां दीन मोहम्मद समय जो। ॻोठ करीमदाद रिंद खां मियांदाद ख़ासि अली जेको मुंहिंजे साम्हूं वेठो आहे। उमरकोट खां गुलाम अली रिंद, अली गिल रुंद जेके अली अमीन जा फर्ज़ंद आहिनि। इनके सॾिजो सलेक्शन मास्टर दिलपसंद उमान अला छछर जेको मुंहिंजे साम्हूं वेठो आहे। तावन कयो आहे ॻोठ रड़ाकर खां शेर मोहम्मद समय जो। ॻोठ झिमराड़ी खां शार हुसैन नोड़ी। उस्ताद इनायत पकवाज़ी अॻे उस्ताद हैदर रिंद कलाम ॻायो त सिंध जा माण्हू सुहिणा वाकई, थर जा माण्हू मिठा थई। यारी रखी ॾिस सच चवां थो, ॻाल्हि ई आई पकी थई। पर दिलपसंद उमान अला छछर छा थो चए? छॾे अपरा वीचारा घर यार कराची में प्या थड़िया। छॾे अपरा वीचारा घर यार कराची में प्या थड़िया। मेहनत अपनी करे मजदूरी, टोली उवा में ठगी चोरी। समझू सियाणा ऐं गिला, कुल रही चाहे किजड़ा। ऐं मोहबती माण्हू मोरिया कराची में प्या थड़िया। छॾे अपरा वीचारा घर यार कराची में प्या थड़िया।
कलाम जो शार दिल पसंद उमान अला छछर जेको वठ मंगटूर जो वेठला मुझे सामो वठवा मुझे जानी